द विजुअल डायरी ते भलीकार असां अॼु ॻाल्हि कंदासीं सिंध में खेॾी वेंदड़ मुख़्तलिफ़ रांदियुनि मां हिकु क़दीमी रांदि मल्ल बाबति। उन खां पहिरीं तव्हां सभिनी ॾिसंदड़नि खे गुज़ारिश असांजे हिन यूट्यूब चैनल द विजुअल डायरी खे सब्सक्राइब कयो ऐं सब्सक्राइब बटन जे भर में घंटीअ ते दॿायो जीअं असांजी हर नई वीडियो जी ख़बर तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। तव्हां सिंध में मेला ॾिठा हूंदा। मेलनि में तव्हांखे ख़बर आहे त ॿियनि तफ़रीहनि सां गॾु सिंधी मलाखड़ो बि शामिल हूंदो आहे। मलाखड़े में उन दौर जा मशहूर मल पहलवान हूंदा आहिनि जेके मलाखड़े में मल विढ़ंदा आहिनि। मलाखड़ो असांजी सिंध सुवारी जो हिकु अहिड़ो अनमोल तोहफ़ो आहे जंहिंखे असां गैर क़ौमियुनि जे अॻियां फ़िक्र सां पेश करे चई सघूं था त असांजी सिंध में बि क़दीमी सक़ाफ़त मल मौजूदु आहे। मल सिंध जी सुहिणी सक़ाफ़त जो अहिड़ो शानदार पहलू आहे जंहिंखे सिंध जो हर नंढो तोड़े वॾो जवान तोड़े ॿुढो प्यार करे थो। मलाखड़े जे वक़्तु माण्हुनि जा मेड़ पहलवाननि जी ज़ोर आज़माई ते वाह वाह करण ऐं खटंदड़ पहलवाननि खे इनाम ऐं इकरामनि सां नवाज़ण सिंधी क़ौम जी ख़ुशज़ौक़ी ऐं फनपरस्ती जा चिटा ऐं ॼाण आहिनि। हूअं बि फन सां मोहबत सिंधी क़ौम जी ख़ासि ख़ूबी रही आहे। उन करे मल सां मोहबत हिकु फितरी नतीजो आहे। इन फन जा माहिर सिंध जी कुंड कुर्छ में मौजूदु आहिनि। सिंध में मल विढ़ण जो रवायती अंदाज़ बिन अनोखो आहे। सभ खां पहिरीं दौलनि ऐं शनायनि सां मलाखड़े जे मैदान ते रंग रचाईंदा आहिनि ऐं उते पहुची पहिरीं मलाखड़े जी बजत वॼाईंदा आहिनि। उन खां पोइ हर को पहलवान पिड़ ते पहुचे थो, पिड़ जो सलाम कंदो आहे यानी ज़मीन ते हेठि झुकी पट ते हथ लॻाए वरी चपनि ऐं कननि ते लॻाईंदो आहे जंहिंखे मुजरो भरण चवंदा आहिनि। उन मुजरे भरण ज़रिए पहलवान तस्लीम कंदो आहे त मुंहिंजी तकबर करण खां तौबा आहे। उन बैदि वरी सभ को पहलवान वञी पंहिंजी जाइ ते वेंदो आहे। थोरी देरि बैदि मलाखड़ो शुरू थींदो आहे। सभ खां पहिरीं पहलवाननि जा जोड़ पहलवाननि में कुल 3 जोड़ थींदा आहिनि, पहिरियों जोड़, ॿियों जोड़ ऐं टियों जोड़। मलाखड़ो आम कुश्तियुनि खां मुख़्तलिफ़ ऐं जुदा आहे। सिंधी कुश्तीअ या मल चवनि था। अॼु ईरान, अफगानिस्तान, तुर्की, रूस, हंगरी ऐं जापान में मल विढ़ी वञे थी। विदेश में हिन रांदि खे कोरेश चयो वञे थो। जापानी कुश्ती सोमो सां बि हिन जी घाटी हिकु जहिड़ाई आहे। फनी तौर ते फ़र्क़ु एतिरो आहे त बलूचिस्तान ऐं अफगानिस्तान जी मल में कुल्हे सां ज़ोर लॻायो वेंदो आहे ऐं सिंध जी मल में खाॿे कुल्हे ते ज़ोर आज़माई थींदी आहे। विदेश जे कोरेश में सिंध जे संदरे जे बजाए चिमड़े जो पटो ॿधी करे दाव लॻाइण जे लाइ हथ विधा वेंदा आहिनि। संदरो उन कपिड़े खे चयो वेंदो आहे जेको मल मलाखड़े जे दौरान चेल जी चौधारी ॿधो वेंदो आहे। सिंध जे मेलनि में रवाज आहे त ॿिनि पेरनि खां कुझु सिज लड़ियो त मलाखड़े वारे मैदान ते दौलारी ईंदा मलाखड़ो वॼाइण। पोइ दौल ऐं शरनायूं ॿधी परे परे खां माण्हू अची गतींदा आहिनि।